नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे कराची का खबर ॾिंदासीं। पुलिस जे मसइलनि ते ॿधल फिल्म दाल चांवर में पुलिस जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करण सां गॾोगॾु पुलिस जे मसइलनि ते बि रोशनी विधी वई आहे। फिल्म खे DIG अकबर नासिर खान प्रोड्यूस कयो आहे, जेको हिन वक़्तु पंजाब सेफ सिटी अथॉरिटी जो चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे। फिल्म में पुलिस जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करण सां गॾोगॾु पुलिस जे मसइलनि ते बि रोशनी विधी वई आहे। फिल्म में समूरो कास्ट नौजवान अदाकार ते ॿधल आहे, जंहिं में मरकज़ी किरदारु अहमद सुफ़ियान ऐं मोमिना इक़बाल अदा कयो आहे, जॾहिं त ॿियनि अदाकारनि में सलमान शाहिद ऐं शफ़क़त चीमा शामिल आहिनि। फिल्म जे थीम गीत में राहत फ़तेह अली खान आवाज़ जो जादू जॻायो आहे। फिल्म जो प्रीमियर डिफेंस में वाक़िअ सिनेमा हॉल में मुनक़िद थियो। इन मौक़े ते IG सिंध सैयद कलीम इमाम चयो आहे त पाक फ़ौज खां पोइ सभिनी खां वधीक क़ुर्बानियूं पुलिस ॾिनियूं आहिनि। पुलिस जा 7000 खां वधीक ऑफिसर शहादत माणे चुका आहिनि। इन मौक़े ते फिल्म जे प्रोड्यूसर DIG अकबर नासिर चयो आहे त जॾहिं फिल्म ठाहिण जी शुरूआत थी त कलीम इमाम पंजाब में मुक़ररु हिन फिल्म जे सिलसिले में काफ़ी मदद कई, जंहिं सबबि मां सिंध थोराइतो आहियां। DIG अकबर नासिर चयो त फिल्म में पुलिस जा उहे मसइला ॾेखारिया विया आहिनि जेके ज़ाहिरी तौर ते लिकियल हूंदा आहिनि ऐं आम माण्हू उन खां लाअमल हूंदो आहे। पुलिस जूं अहिड़ियूं कहानियूं आम माण्हुनि खे ॿुधाइणु ज़रूरी आहे। फिल्म हक़ीक़ी वाक़िअनि ते ॿधल आहे ऐं उन खे लाहौर में थींदड़ हक़ीक़ी वाक़िअनि ते फिल्मायो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।